मिलाद हुआ मिलाद हुआ महबूब जो मिलाद हुआ मिलाद हुआ मिलाद हुआ महबूब जो मिलाद हुआ। आमिना जी जल जे घर नूर सां पुर नूर थियो। आमिना जी जल जो घर नूर सां पुर नूर थियो। मींहुं रहमत जो उठो हर तरफ लातदाद हुआ मिलाद हुआ मिलाद हुआ ला शरीक लह चो चो मिलाद हुआ। वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अरसलनाक इल्ला काफ़्फ़तल लिन्नासि बशीरन व नज़ीरा वलाकिन्न अक्सरन्नासि ला यअलमून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा प्यारा दोस्तों भाइरो, अल्लाह जा वॾा वड़ वॾा एहसान वॾा करम जंहिं रब असांखे मदीने वारे साईं जे उन शामिल कयो। नबी अहिड़ो ॾिनई जेको नबीअनि जो इमाम आहे। अॻवान अहिड़ो ॾिनई जेको मलाइकनि जो जिन्ननि जो सारी काइनात जो अॻवान ऐं सरवान। न ॻाल्हाइण जो रोज़ो रखियो अथव छा? जवाब त ॾियो न कुझु। अहिड़ो महबूब असांखे मिलियो जो ॻाल्हाए त मुस्तफ़ा जो ॻाल्हाइण निरालो, हले त मदीने वारे जो हलण निरालो। जे मदीने वारो साईं विलादत मक्के में थिए त विलादत निराली। जे हिजरत करे मदीने में वञे त मदीने में वञण निरालो। मुस्तफ़ा करीम जे वरी अर्शन ते वञे आसमानन ते वञे मेराज करे त नबी सोने जो सफर मेराज जो बि निरालो। सुभान अल्लाह। पूरी कायनात जे अंदर इंसान ज़ात जे अंदर तुझे मुझे नबी जेड़ो न आयो न ईंदो न जायो न जमंदो। मुझो सुनो यार हजारन में, मुझो सुनो यार हजारन में सरदार सुहे सरदारन में मुझो सुनो यार। मिली यूसुफ के हुई केड़ी जरी ॾिसो कीअं ज़लीखा थी वई चरी। थियो मस्त मजनू छाते वरी फड़फोट पई इश्क वारन में मुझो सुनो यार। चो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सां मिली पढ़ो सल्लल्लाहु। जंहिंजे आमद जी खुशखबरी
अल्लाह जे नबियन पे ॾिनी आदम पंहिंजे बच्चन खे वसीयतूं पे कयूं हज़रत नूह पंहिंजे औलाद के पारतूं पे कयूं इब्राहिम खलील दुआऊं पे घुरियूं हज़रत सैयदना ईसा रूहुल्लाह खुशखबरियूं पे ॾिनियूं हबीबन जे अचण खां अॻ में कायनात में मुझे मुस्तफा जे शान जा मान ऐं मकाम जा तज़किरा को नबी अहिड़ो न आयो जे लजपाल नबी जी वाखाण न कई हुजे को पैगंबर अहिड़ो न आयो जे पंहिंजी उम्मत खे मुंहिंजे लजपाल नबी जूं सिफ़तूं न ॿुधायूं को अहिड़ो आसमानी किताब न आयो जंहिंमें तुंहिंजे मुंहिंजे नबी जी तारीफ़ लिखियल न हुजे तौरात भरियो पियो ज़बूर इंजील मुंहिंजे लजपाल नबी जी वाखाण सां भरियल चओ सल्लल्लाहु जेतिरी जमायत आहे एतिरो आवाज़ अचे सल्लल्लाहु आसमानी किताबन में नबियन जे सहीफन में पैगंबरन जे ज़बानुन में आसमान जे मलाइकन में जंगल जे जानवरन में पूरी कायनात में जिते अल्लाह जी खुदाई आ उते तुझे मुझे नबी जी वाखाण तारीफ इमाम सफीरी शारिह बुखारी हिकड़ो अजीब वाक़ियो लिखियो आहे तवज्जो कयो त मां ॿुधायां दिल हाज़िर कयो त मां अर्ज़ कयां मूसा कलीमुल्लाह जो ज़मानो आहे हज़रत मूसा कोहे तूर तां इंजील हज़रत मूसा तौरात शरीफ वठी पंहिंजी कौम में मोटी आयो आहे माण्हुनि खे तौरात ॾिनई माण्हू पढ़नि पिया ज़ियारत कनि पिया ही अल्लाह जो कलाम आहे जेको रब पंहिंजे रसूल मूसा खे अता कयो इन ज़माने में हज़रत मूसा जे कौम में हिकड़ो माण्हू आहे जेको चोर आहे धाड़ेल आहे लुच्चो आहे माण्हुनि सां अज़ियतूं ईज़ाब ॾियण वारो आहे फुरूं धाड़ा करण वारो आहे उहो धाड़ेल जंहिंजे नाले खां माण्हू कमु कंदा इहो शख्स मरी वियो सभिनी माण्हुनि ख़ुशियूं कयूं अलाह कयो धाड़ेल मौजान गुस्ल न ॾिनऊंसि कफन न ढकूंसि जनाज़ो न पढ़ियूंसि टंग खां गेले शहर जे ॿाहिरों का अरूड़ी हुई उते वञी फिटो कयो भली कुत्ता खावन काव खाइनि गिजूं सिरड़ियूं खाइनि हिन ज़ालिम खे गुस्ल कफन न ॾींदासीं सजी कौम वारा बेज़ार हुया उन्हें के वजी अरूड़ी ते लाश उछलाए आया हेडो मूसा कलीमुल्लाह वटे आसमानन का जिब्रील लथो आ ओ मुझा रसूल मूसा मुझो हिकड़ो दोस्त गुजारे ए मूसा मुझो दोस्त वफात करे वियो आ तुझे कौम वारन उनके गुस्ल न ॾिनो कफन न ॾिनो जनाज़ो न पढ़ियो ए मूसा मु रब जो आर्डर आ मुझो हुक्म आ ए मूसा तू पाण वनी पंजे हथन से गुस्ल दी ए मूसा इनके जनाज़ो इन्हें जो तू पढ़ा इनके कब्र में तू दफनाए अल्लाह जो आर्डर जो मिलियो
हजरत मूसा कलीमुल्लाह वञी अरूड़ी ते ॾिठो ही त उहो साॻो माण्हू आहे जंहिंखां दुनिया बेज़ार ख़ल्क़ हिन जे नाले खां कंबंदी आहे माण्हुनि हिन खे अरूड़ी ते उछलायो आहे पर होॾो अल्लाह जो हुकुम आहे रब जे रसूल उन खे पंहिंजे हथनि सां गुस्ल ॾिनो कफन ढकायो हाणे जे नबी अचे उन जो जनाज़ो पढ़े त उम्मत कीअं न ईंदी ख़ल्क़ सब वरी पई हज़रत मूसा चयो अॼु जेको हिन माण्हू जो जनाज़ो पढ़ंदो उन खे रब बख़्शे छॾींदो जॾहिं कलीमुल्लाह जो आर्डर मिलियो ख़ल्क़ वरी पई पंहिंजा परावा दोस्त दुश्मन हड़ई नंढा वॾा अमीर गरीब आया उन जे जनाज़े में शरीक थिया उन जे जनाज़े जी नमाज़ कलीमुल्लाह पाण पढ़ाई जेरी मल जनाज़ो पढ़ी उन के दफनायई हाणे हथड़ा खणी मूसा अर्ज़ तो करे मौला बादशाह तो केर पुछंदो केर तो के चवंदो जी फैसलो कंदे असा के कबूल पर मौला बुधाए त सही हिन कमीने जे मथा करम कीअं थियो ही त थाड़ेल हुयो ही त माण्हुनि खे ईज़ाइण वारो हुयो ख़ल्क़ हिन खां बेज़ार हुई अॼु मरण खां पोइ हिन सां महिरबानी कीअं कयई पंहिंजे रसूल खे जनाज़े पढ़ण जो हुकुम ॾिनई मुंहिंजा मौला इहो राज़ सम्झण थो चाहियां रब जे तरफ़ां जिब्रील आयो ए मूसा बराबरि इहे इन जूं ख़सलतूं हुयूं जेके तो चयूं चोर बि हुयो धाड़ेल बि हुयो बदकार बि हुयो बदअमाल बि हुयो पर ए मूसा हिकिड़े ॾियारे तौरात शरीफ़ खोली उन तौरात में मुंहिंजे महबूब मोहम्मद जो नालो ॾिठई मुझे सोने नबी जो नालो मोहम्मद लिखियल ॾिठई हिन छा कयो जो उन नाले खे उन नाले खे सीने सां लाथई मुझे हबीब जे नाले सां प्यार कयई वरी तौरात बी जाए ते खोली वरी उते बि उनखे मोहम्मद नालो नजर आयो तुंहिंजो नाम मिठा ॾाढो मिठो तुंहिंजो नाम मिठा ॾाढो मिठो असां पारने गुनहगारने आज़माए ॾिठो है आज़माए ॾिठो तुंहिंजो नाम मिठा ॾाढो मिठो तुंहिंजो नाम ॿी जाइ ते मुंहिंजे महबूब जो नालो ॾिठई उनखे चुमी वरी टी जाइ ते तौरात खोली उते बि मुंहिंजे महबूब जो पाक नालो लिखियल ॾिठई ए मूसा टे जायुनि ते मुंहिंजे हबीब जे नाले खे चुमी बस इन जी इहा अदा मूंखे वणी वई इन जा ॾोह बख़्शम गुनाह बख़्शम इन जी ज़िंदगी जूं गुनाह ग़फ़लतूं बख़्शम इन जो नालो पंहिंजे दोस्तनि जी जमात में लिखायो मिठा
ही महबूब जो कलमो पढ़ने वारो नाहे उम्मत में शामिल नाहे मूसा कलीमुल्लाह जो उम्मतिया रुगे आका जे नाले के चुमण उनके कम अची वियो वो बदबख्त भी खुशबख्त बणजी वियो निदोरो भी सदोरो थी वियो जहन्नमी भी जन्नती बणजी वियो रुगे नबी सरदार जे नाले चुमण जे ओ मिठा पुज तू असां उन हबीब जा उम्मती आयूं उन जे कलमे पढ़ण वारा आयूं उन जे गुलामन में शामिल बराबर निकम आयो तवा भला आयो मां पंजी गाल तो कया बराबर मुंह में अमल कोने मुंह में नेकी कोने मुंह में सालियाई कोने पर या आसा त दिल पर मोहम्मद जे लड़ लग लायूं सोने नबी गुलाम जरूर आयो ओ नंगड़ा निमाणी दा जिवें तीवें पालना नंगड़ा निमाणी दा जिवें तीवें पालना जिवें तीवें पालना ऐब न फोलना नंगड़ा निमाणी दा जिवें तीवें पालना मेरियां ते मंदियां बेशक गंदियां मेरियां ते मंदियां ओ ढकी मेरा ढोलना ऐब न फोलना नंगड़ा निमाणी दा जिवें तीवें पालना चौ सल्लल्लाहु मेहरबानी करे जेके जलसे में आए वो वेही रहो हेॾे बाबा वेही रहो औरतें जो सभई जलसे में वेही रहो छो था जलसे खराब क्यों पिया वेही रहो मेहरबानी करे मिलाद मल्हाइण वारा ओ सोने नबी जे अचण जो खुशियूं मल्हाइण वारा मुंहिंजे लजपाल नबी जी मोहब्बत वारा जेकॾहिं बनी इसराइल जो बदकार बख़्शजी सघे थो रुगे नाले जे चुमण जे करे पोइ तूं असां कीअं न बख़्शबासी जो मुस्तफा जे अचण जो खुशियूं तो मलाई मिलाद तो मलाई जश्न तो मलाई सच ॿुधायां हुजूर जे इन मोहब्बत जे सदके रब जरूर मेहरबानी जा दर खोले दिल खोले मिलाद कंदा कयो दिल खोले मिलाद मल्हाईंदा कयो सोने नबी जे अचण जा जश्न मल्हाईंदा कयो दुनिया छा थी चवे मुल्लो केड़ी फतवा तो कढे असांजो मुल्ले सां वास्तो न आहे असांजो वास्तो मदीने वारे मीर मिलाद मिलाद महबूब जो मिलाद महबूब जो मिलाद छलण वारा व्या चली छलण वारा व्या चली मिलाद जिंदाबाद मिलाद मिलाद महबूब जो मिलाद 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 महबूब जो मिलाद आमिना जी जल जे घर नूर सां पुर नूर थियो आमिना जी जल जो घर नूर सां पुर नूर थियो मींहुं रहमत जो उठो हर तरफ लाता दाद मिलाद मिलाद चौ चौ मिलाद
मिठा पर मुस्तफा जे शान के मुस्तफा जे मकाम के अक्सर मानू नथा जान कुरान की आयत जे कामू पढ़ी अल्लाह जो फरमाए वमा अरसलनाक इल्ला काफतल लिन्नास बशीरन व नज़ीरा। ए महबूबा असा तोखे हड़नी इंसानन जे लाए मोकलियो असा मोकलियो रब तो फरमाए मुंह मोकलियो वो रब जो महबूब अचे खुशी कंदो या न कंदो ओढ़ायो या ओठायो ओढ़ा महबूब जे अचण ते खुशी कंदो या न कंदो ओ मिठा रब जो ऐलान करे तो मुझे महबूब के मुंह मोकलियो अरे मुरीद वट मुर्शिद थे तो खुश थे हारिय वटे जमींदार चे तो खुश थे राजवारे वटे सरदार वचे तो खुश थे पो ओढ़ा किए न खुश थियूं जो मिठो मोहम्मद मीर असाने कुरान तो फरमाए वमा अरसलनाक हबीब असा तोखे मोकलियो मोकलण वारो अल्लाह अचण वारो रसूलुल्लाह ऐं जे आयो ओढ़न ने को खुशी तो थींदी न दिल के खुशी त राहत त मिलंदी न पोइ रब जो फरमाए काफ़तल लिन्नास हड़नी इंसान ने मुझो हबीब नबी बणजी आयो रुगे ओठन दे न रुगे मलानन मुहानन दे चांडियन मंगसियुन दे न काफ़तल लिन्नास हड़नी इंसान ने मुझो नबी रसूल बणजी आयो ओलह वारा ओभर वारा उत्तर वारा दक्षिण वारा कायनात में जिते भी इंसान रसन वसन था हड़नी दे मुझो नबी मोहम्मद रसूल बणजी पहुतो पोयो पहुचण वारो ॾींहुं 12 रबीउल इहो महीनो रबीउल अव्वल आहे खुशी केड़ा केड़ा खुश थियायो मुखे भी मुहांडा बुधाईंदा आहिनि जिंदगी गुजरी आछी ॾाढी थी आहे मीलाद पढ़ंदे सुञाणंदो आहियां त कहिड़ा मीलाद ते ख़ुशि थिया हुजे न ऐं कहिड़नि खे अंदर में क़ुरान बला थी फिरे पई ओ मिठा खुश थियण वारा खुशियूं मल्हाईंदा छो न खुशियूं कयूं सोणो अहमद अरबी आयो आजाम मचे मके में जायो तू खुशियों खूब मला मीलाद मुबारक थई तू खुशियों खूब ओ तू खुशियों खूब मला मीलाद मुबारक थई लथा जी जल जे घर तारा जग रोशन थी व्या सारा सुभान अल्लाह लथा जी जल जे घर तारा जग रोशन थी व्या सारा अम्मा शाम जा महल ॾिठा ओ मीलाद सुभान अल्लाह सुभान अल्लाह तवज्जो है मुझे ओ रुख रोशन हो नूरानी पे चमकी पाक पेशानी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर सरकार की आमद सरकार की आमद मुख्तार की आमद मक्की की आमद मदनी की आमद मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा सभी डाटा जो मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा सुभान अल्लाह मुझा दोस्तों ये के जी विलादत कायनात में न थी जी तुझे मुझे नबी
सुभान अल्लाह सुभान मुझे हबीब जे अचण सां लही हूरूं हज़ारे आयूं जिन जी जल के वाधायूं सुभान अल्लाह लही हूरूं हज़ारे ओ रहमत जा रंग लगा ओढ़न के रंग लगा मीलाद मुबारक थई ओढ़न के रंग लगा मीलाद मुबारक थई तू खुशियों खूब मला मीलाद मुबारक माखियूं मखण विरहा मीलाद मुबारक थई भला बियो कुछ न थई न थियण थई पे जो मखणन जा चाह सोने हबीब जे अचण ते तू मुझे लजपाल नबी जे अचण ते जेतिरो रब ॾिनो थई ओतिरो ख़र्च कर हुआ खैरु मिम्मा यजमऊन इन खुशी में जेको खर्च तो करी गड्डू करे रखण लिखियल दौलत का या भलिया जेका इन खुशी में दौलत खर्च सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह भला बियो कुछ न थई न ये गड़ी यासीन में वनी छोकरो छोलन जो थाल खईंदो दे पुछी दवा हे थाल घणे जो आ चंदो बाबा हे 500 जो अदा हे 500 रुपया दी वट यो थाल दे मुखे वो थाल से जो बाजार में विराए सुभान अल्लाह मानू पुछंदे अबा हे छाजे केड़ी खुशी में दो विराई छ मुझे नबी जे अचण जी खुशी वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हां ओ मिठा तू भत जा पाठड़ा विराई दे तू लड्डू पेड़ा विराई दे पर अल्लाह पान मुस्तफा जे अचण ते पुत्र विराया सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़ो ॾींहुं न ॿ न महीनो रबीउल अव्वल जो न पूरो साल तिलक सना करामतन लि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिठे मुस्तफा करीम जे आमद जे खुशी में इज्जत अफजाई जे ला रब पूरो साल मायुन के पुत्र ही पुत्र सुभान अल्लाह सुभान ए जो भत दा कयो यो किथे लिखियला हलिया ने कुरान घुमाया मुंह ते बुधाया ते के मिलाद मलायो सुभान अल्लाह हक साईं हक बेशक कुरान के मनी कोन हदीस के मनी कोन भाई ते दलील किथे आ ओ मिठा कुरान तो फरमाए वमा अरसलनाक इल्ला काफतल लिन्नास हबीब असां तो के मोकलियो अड़नी माण्हू केंदे केंदे सभिनी माण्हुनि ते बस तुंहिंजे अचण खां पोइ हाणे जेके बि अढ़ाई माण्हू आहिनि क़यामत ताईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह क़यामत ताईं जेके माण्हू थींदा इंसान पुट इन आयत में दलील आ मदीने वारे साईं जे खत में नबूवत सुभान अल्लाह सोने नबी जी जात हड़नी इंसान ले आई सुभान अल्लाह वो ये ओठा हुजन ओढ़ा हुजन एगड़ी यासीन वारा हुजन लाड़काणो सक्कर हैदराबाद कराची दुनिया सजी एशिया यूरोप अफ्रीका अमेरिका बरे सगीर जिते भी इंसान हैं उन्हनि जो नबी मदीने वाले बेशक ताजदारे खत्म नबूवत हथ मथे करे ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद तवज्जो कयो असांजे दादू में हिकड़ो फकीर थियो ये वरी सेक ते वरी नवा पीर निकरी था पवन अॼुकल्ह पीर घणा आहिनि मींहुं वसंदो आहे त ॾेढर निकिरी पवंदा टांटरा कंदा चईंदो मां पीर आहियां मां बुज़ुर्ग आहियां हिकिड़े मौलवी साहब पुछियुसि त भला दस्तगीर खे मञंदो आहीं
या अल्लाह वारो ॿिया भला वारा नहीं है भला दस्तगीर जो चोंदा कुल वलियन ते कदम जी मूते त कोने जी मूते दस्तगीर जो कदम कोने मौली साहब हाजिर जवाब जी दस्तगीर जो वलियन ते मुजो कदम गडहन ते त कोने वाह दस्तगीर जो कदम वलियन दे कदम तो जड़े गडह ते त कोने चयो जो दस्तगीर के न तो मनी तो चाजो वली आई मदीने वाले साईं जेला कुरान तो चवे तो वमा अरसलनाक इल्ला काफतल लिन्नास बशीर व नज़ीरा जेके बि इंसान हैं मुस्तफा तू उन्हनि जो रसूल है सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे जे मिर्ज़ो कादियानी पैदा थियो ऐं इन जा पैरोकार पैदा थिया असां इन्हनि खे इंसान ई नथा मञूं माण्हू ई नथा माण्हू ने त मदीने वारो रसूल आहे सुभान अल्लाह समझी या न समझी कुरान फरमाए तो बशीर व नज़ीरा हड़नी इंसान ने हबीब असां तो के खुशखबरी दींदड़ टे जारी दड़ बनाए मोकलियो वलाकिन अक्सर नास ला यअलमून पर अक्सर मानू तुझो शान नथा जान अक्सर मानन के खबर ना है तो मुस्तफा जो शान छा मिठाई जेके पंजा हथ ठोकिया नबी ठाई वेठा इनके शान जी खबर आए जे खबर हुजे ना तो वरी ने कादियानी कटे काफर जे पुठियो लगे ना जेको मुहब वनी काकू समे हुकुमात नबी जिते वफात कंदो जिते अल्लाह सा मिलंदो उन जी मज़ार उते थी गुंबद खदरा ॾिठो अथई न जिते लजपाल नबी जी मज़ार इहो अम्मा आयशा जो हुजरो आहे सोने नबी जी लज कुआर अबू बकर जी न्याणी मुस्तफा जी राणी सुभान अल्लाह हजरत सैयदा आयशा सिद्दीका साइन रज़ी अल्लाह ताला अन्हा जो हुजरो आहे हुजूर इते रहिया ऐं जॾहिं अल्लाह सां मिलिया रफ़ीक़ आला सां मिलिया इन हुजरे में सोने नबी दुनिया ता पर्दो कयो मज़ार बि उते आहे दुनिया सजी दीदार बि उते सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ हिन जो वरी इन छाजो जी ठाहियो इनके काकू समय पूरे ना वो तो काकू समय कानून त ई है न पैगंबरन जो रसूलन जो कानून ई पे हलंदो आयो कानून मुताबिक इनके उते पूरे ना जिते मोयो कुदरत जलील कयो त कूड़े जो मौत कम पंजो काकू समय रब कयो दुनिया वारन के देखारियो वियो त ही नबी नथो थी सके वलाकिन अक्सर अन्नास ला यअलमून पर घणन मानन के मुस्तफा जे शान जी खबर ही न पर असी आयूं सुन्नी असी आयूं मुस्तफा जे मञण वारा असी आयूं मदीने वारे साईं जा आशिक असां के पंजो हिकड़ो यार खपे बस हड़नी जेके पैगंबर अल्लाह मोकलिया है न सवालक नबी उन्हन सभनी नबियन के मञंदा आयूं उन्हन ते ईमान भी आहे पर असां जे दिल जो दिल पर असां जे अखियुनि जो अनवर मदीने वारो बेशक मुझे दिलड़ीअ जो दिल पर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पे कर महबूब मोहम्मद अल्लाह दियण ते वंड हथ या हबीब बनजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो सोनो सखी सरवर महबूब मोहम्मद मुझे दिलड़िया महबूब मोहम्मद कुर्बान जे पारन में आसमान जे तारन में गड रब जे जिक्र सा जिक्र
महबूब मुहम्मद मुझे दिलड़िया जो महबूब मोहम्मद। इमाम इब्ने असाकिर तारीख दिमश्क में रिवायत दिया, तिब्रेज़ी मिशकातुल मसाबी में यह रिवायत दिया। ओ मिठा इमाम अबू नुएम यानी यह रिवायत दिया। हजरत इरबाद बिन सारिया रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे, हबीबन फरमायो इन्नी इंदल्लाहि मकतूबुन खातमुन नबिय्यीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह वट लिखल हुई, बेशक अल्लाह वट लिखल हुई मां सभिनी नबियन जे पुजाणी वारो। व इन आदम लमुनजदिरुन फी तीनतिही। जॾहिं अञा आदम जो गप गायो ॻोयो पे, आदम जो वजूद अञा जुड़ियो न हुयो, मां उन्हे वक्त में भी अल्लाह जो नबी हुयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खातमुन नबी ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद। चो मुझो सोनो नबिया हाणे क़यामत ताईं मुझे आका खां पोइ ॿियो को नबी अचणो ई नाहे। खसाइसुल कुबरा में इमाम सुयूती रिवायत आंदी है, सुबुलुल हुदा व रशाद में, सीरत हलबिया में, इन टिनी किताबन में रिवायत आ। हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी तो रिवायत करे, बैन कतफे आदम मकतूबुन मुहम्मदुर रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तवज्जो चाहिंदुसी, ध्यान मुड़े कयो। जॾहिं आदम के अल्लाह ठाहियो, आदम जो वजूद रब जोड़ियो, पंहिंजे हथ कुदरत वारे हथ सां ठाही। जॾहिं आदम में रूह फोकी, आदम जेरो थी उथियो, त आदम जे कुल्हनि जे विच में रब लिखी छॾियो हो त मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। व खातमुन नबिय्यीन, ऐं मुहम्मद करीम सभिनी नबियन जे पुजाणी वारो नबी। सुभान अल्लाह। हथ मथे करे चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबियन जो सिलसिलो त आदम खां शुरू थियो न। आदम जो औलाद पो नूह थियो, पो अखनूह थियो, पो इद्रीस थियो, पो सही मुंहिंजा हज़रत इब्राहिम थियो, हज़रत मूसा थियो, हज़रत ईसा, सभई हज़रत आदम खां पोइ। पर आदम जे मथां रब मोहर हणी छॾी, लिखी छॾियो त मुहम्मद रसूल। सुभान अल्लाह। रब लिखी छॾियो त खातमुन नबी। आदम जे वजूद ते रब लिखाए। छो त आदम जो औलाद मञंदो त मुस्तफा करीम आखिरी नबी आ, ॿियो को नबी अचणो ई नाहे। हाणे जेको ॿियो को नबी समझे, मुर्दे कादियानी खे पंहिंजो नबी समझे, इहो आदम जो औलाद ई नाहे, छो त आदम जे पुठी ते त लिखियो पियो आहे खातमुन नबी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां इहो राज़ समझो या न समझो? जेॾी महिल अल्लाह अर्श ख़ल्क़ कयो न, अर्श जे कुंगरनि ते लिखाए जॾहिं मुहम्मदुर रसूलुल्लाह खातमुन नबिय्यीन। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे, सभिनी नबियनि जे पुजाणी आहे। सुभान अल्लाह। हिकिड़े ॾींहुं ओॾा थोरो तवजो कजो, सोना हबीब वेठा हुजनि, मदीने वारे साईं जी कचहरी लॻी पई, हिकिड़ो ॿाराणी जो बद्दू माण्हू अणपढ़ियो बद्दू हीअं चादर में काशे वेड़े गंढ ॿधी खणी आयो साईं जे अॻियां। सोने नबी खे चई तूं नबी आहीं? हा मां अल्लाह जो नबी आहियां, मां रब जो पैगंबर आहियां।
चई मां एकड़ो जानवर आंदो आसो मुअल इहो जे शायदी जे त तू नबी आई मां भी कलमो पढ़ी मुसलमान पर मैं खोल छागणी आई खोली त गोह समझो किलो ई गोह मुअल मुअल गोह गंढड़ी में अरब देखिए ना अज ताई भी किलो यूं खाइंदा तव वो हूं खाइंदा है वो खाइंदो पियो सो ही है बेड़े गंढ में खणिया साईं जे गंढ खोली वा मुअल गोह सामो पियो ही जे शाहिदी जे मां मञंदुसि तूं नबी साईं फरमाए जी यार को हक़ लाए त पोइ तूं मञंदे चईं भाई सरकार फरमाया दब मन अन ए गोह बुधाए त मां केर आहियां सुभान अल्लाह मुअल गोह में चुरपुर आई मुअल गोह कंध मथे खयो ऐं चवण लगी अंत रसूलुल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तू अल्लाह जो रसूल आही व खातमुन नबिय्यीन तू हड़नी नबियन जे पुजाणी वारो नबी आई सुभान सुभान खातमुन नबिय्यीन यार हे जेको नबी के खातमुन नबिय्यीन नथो मञे न इने कादे गोह बि भली वली कसम सां तो चवां कसम सां तो जो या गोह बि भली हुई छो त गोह बि चवे पई त मुस्तफा सोना तू आखिरी नबी ओ जेरी मल ॾिठई न एरा बि कलमो ॿुधो मुअल गोह ॻाल्हायो चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एरा बि मत समझी बाबी ए जिद्दी रोआ इहो मोल गोह ॻाल्हाए त बि कोन मञे इनके जिद्द एरा बि जेॾी महिल ॿुधो त गोह ॻाल्हायो ओॾी महिल कलमो पढ़ी चई त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह तूं मञो त तूं अल्लाह जो नबी भाई आखिरी नबी रसूल अकरम हबीब आज़म अमाई हादी अमाई महदी अमाई अव्वल अमाई आखिर अमा का पोला नबी अबदी अमा का पो अल्लाह ज़ुबान तव्हांखे बि ॾिनी आहे कुझु कुझु ॻाल्हायो अमा का पोला नबी अबदी अमाते नबूवत खत्म खुदा कई अमा का पो नबी नहीं दो जई दो ईसा छदे कलीसा अमा जो कलमो पढ़ाए सुभान अल्लाह मुझो सुनो नबी इज्जतुन वारो अजमतुन वारो शानन वारो हजरत मौला अली तो रिवायत केर अली जो नालो वठको मानन जा मुंह वेई मोमिन जो मोह नारे हैदरी मोमिन जो मुंह गुलाब वांगे मुनाफिक जो मुंह जुलाब वांगे सुभान अल्लाह अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली अली मौला अली मौला अली मौला अली मौला सभई जो अली मौला अली मौला मौला अली तो रिवायत करे मुझो सुनो लजपाल नबी
मक्के जे मज़ाफ़ात में निकतो बहराड़ी मक्के जो शहर आहे बहराड़ी बहराड़ी में साईं जन निकता चे तो खुदा जो कसा अग्यों मां मदीने वारो मां पुठियां पुठियां पियो अल्लाह सुभान अल्लाह 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 या जोड़ी केडी सुणी हुई अग्यों नबी पुठियां अली हो नबियन जो सरदार आई वलियन जो ताजदार हू अल्लाह जो महबूब ही मोहम्मद करीम जो महबूब हजरत मौला अली तो चवे हबीब हलन प्या फमा इस्तकबल हजरुन वला शजरुन इल्ला सल्लम अलैहि अक्यों जो पत्थर वण टिण बूटा जबल अचन प्या हर को पियो चे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह सलातो सलाम अलैका या हबीब अल्लाह मर्जी अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह पढ़ण ते तुजो वाक नथो वरे त पोने ज़बान जो फायदो बेड़ो सभई पढ़ो अस्सलातु कुंको हुजिया त भलो हो न जो मुस्तफा दी तो नात तो के नथी वणे तो के मदीने वाले साईं ते दुरूद नथो वणे बात खोले चा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह याद रखण जो न टे मदीने वाले साईं फरमाया त पाण बि सिखो पंहिंजे बच्चन खे बि टे ॻाल्हियूं सेखारियो सिखंदो यादि कंदो यादि कयो त बयान कयां टे ॻाल्हियूं पाण बि सिखो पंहिंजे बच्चन खे बि सेखारियो कहिड़ियूं हुब्बु नबीकुम पंहिंजे नबी जी मोहब्बत पंहिंजे नबी जी मदीने वाले जी मोहब्बत पाण भी सिखो पंहिंजे नंढन नंढन बच्चन खे भी सेखारियो हाणे जलसो तो हले मदीने वारे जी तारीफ़ थी थिए अले छा एडो परियो जो सब छोरा भगा वड्डा भी भगा अरे हे कुरान तो पढ़जे ये मजलिस थी थिए ही मुस्तफा जी तारीफ़ थी थिए पर खबर ना है त मुस्तफा जो शान बुधन जो इन जलसे जो इन मिलाद जी महफिल जी इज्जत चाहे अजमत चाहे दुनिया जो को हसीन मंजर भी सामो अची वने पर लौड़ो न वराए पो मुस्तफा जी तारीफ़ दे थे सुभान अल्लाह पाण भी सिखो पंहिंजे बच्चन खे भी सेखारियो नंढन ॿारन खे सॾे बेसमझ ॿारन खे सेखारियो या रसूल अल्लाह सॾे बेसमझ ॿारन खे सेखारियो या रसूल अल्लाह साईं फरमाईंदा पहिरियों पंहिंजे औलाद खे पंहिंजे नबी जी मोहब्बत सेखारियो पाण सिखो पंहिंजे बच्चन खे पंहिंजे नबी जे अहल बैतन जी मोहब्बत सुभान अल्लाह नबी जे घराणे जी मोहब्बत नबी जी इतरत ज़ुरियत आले रसूल हे सैयद मुस्तफा जा बच्चा उन्हनि जी मोहब्बत पंहिंजे बच्चन खे सेखारियो सैयद ज़ादो अचे ये चो त ही मुझे मोहम्मद जी आल सुभान अली जो बच्चो आ सैयद जी इज्जत एतराम कयो पंहिंजे बच्चन खे भी या तालीम दियो ऐं टियों पंहिंजे बच्चन खे कुरान पढ़ण सेखारियो छा सेखारियो पाण भी कुरान पढ़ो बच्चन खे भी कुरान पढ़ायो अच्छू डाणियूं थी वियूं अलहमदुलिल्लाह कोन थो अचे ईअं न अलहमदुलिल्लाह अले सुन्नत जा मदरसा जाम खुलिया पिया आहिनि के मदरसे में वञो पंहिंजे बच्चन खे बि छॾियो तव्हां भली अची ॾाढी आहे न शर्म में शर्म कोन्हे वञी सिखंदा कयो के मौलवी साहब साईं मूंखे 15 मिंट ॾे मां रोज़ ईंदुसि हारी नारी आ कमकार वारो आ सही दुकानदार आया टाइम कोने बस 10 मिनट मुखे दे 10 मिनट वनी रोजानो कुरान सिखो
फुड़िए फुड़िए तला हिकड़े ॾियारे कुरान सिखी वेंदे न हिन चमड़ीअ में हिन बदन जी खलड़ीअ में कुरान हुजे उनखे दोज़ख जी बाहि न साड़ी नंढियूं नंढियूं सूरतूं यादि कयो कुरान जो 30 सिपारे में आखिरी एमी है न या याद कयो बच्चन के भी याद करायो कुरान पढ़ो मस्जिद के आबाद कयो मस्जिद जा कदम न विसारियो मस्जिद दे विखूं भरियो या अहमद बशिरिल मशाइन फि ज़ुलमिल मसाजिद बिन नूर ताम यौमल क़ियामा हबीब जेके हूंदा ई रातियुनि में मस्जिद दे वञनि था न उन्हनि खे मुबारक दे क़यामत जे ॾियारे उन्हनि खे नूर वारो करे उतारींदुसि नमाज़ पढ़बी अॼु त यार वाइदो कयो ओॾा चओ त नमाज़ पढ़ंदासीं बस हथ माण्हुनि कयूं हथ वरी सोचनि था छो त नमाज़ ॾुखी आहे जे चवांव न पंहिंजो नमाज़ ते अचो त तव्हांखे 1000 जो नोट मिलंदो फी नमाज़ ते चवंदो यार 5 नमाज़ूं 5000 मिलंदा नंढनि ॿारनि खे वठी अंधा मंडा उन्हनि खे डोलियुनि में विझी खणंदो 1000 वठंदो वो मिठा पैसे जे लाइ त केॾी बाट लॻल आहे पर जेकॾहिं मस्जिद में वञी थो न अल्लाह राज़ी थो थिए तोखे जन्नत मिलंदी मुस्तफा जी कचहरी मिलंदी इन जहिड़े ॿी का दौलत थी सघे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अकीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन मंझा न बणजो मुशरिक काफिर नमाज न पढ़ंदा आहिनि जे मोमिन आयो त नमाज पढ़ो इंशाअल्लाह 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 पोइ भला हाणे वरी मूंसां ॻाल्हाए त नमाज पढ़ंदे इंशाअल्लाह कुझु वधिया छॾींदो मां बि कोन इंशाअल्लाह पढ़ंदव न हाँ घणा ॾींहं हिकिड़ो कोड़ो हुजे मुंहुं हुजे माना वाह चाचा हाणे मरण कंदी ऐं नमाज़ पढ़ आखिर तूं आहे तई त तूं ट्राए ॾियारे पढ़सां तूं आहे तूं ट्राए ॾियारे पढ़सां मुझे छो भला चीज़ी नमाज़ न कंदे मरने ते वञे न पढ़ने ते वञे फिरी फिरी अगूं खड़िए फिरी फिरी अगूं खड़ी होवे तूं ट्राए ॾियारे त पढ़ चा जान छुड़ावा मुझो मानी घणा वक्त खाईंदो जे ट्रे मुझो घणा ॾींहं खाईंदे चीज़ी सदाई रोज़ानो मुझो निमक त मलाई अल्लाह जो निमक 3 वेला खाईंदो त दर ते हाज़िरी त चीज़ी मार खती मुझो मुंह ते थोरो तो कहीं जा नमाज पढ़ंदे त तुंहिंजो फ़ाइदो आहे न तोखे नफ़ो ॾींदो न साईं फरमाईंदा जॾहिं बेनमाज़ मरे थो उन्हनि खे कब्र में पूरे कान थी अञा मोटनि था उन्हनि जे जुतियुनि जा खड़काट बि कब्र में ॿुधनि था उन वटि हिकिड़ो नांग अचे थो अरीश नाले नांग आहे एॾो ज़हरीलो आहे एॾो ज़हरीलो आहे जे हीअं फूक जे रूई ज़मीन ते हिकिड़ो बि साहदार जेरो न बची सघे वो उनके डंग हणंदो 70 गज ज़मीन में हलियो वेंदो मलाइक उनके बाह जा जंजीर विझी छिके कढंदा वरी नांग डंगींदुसि वरी 70 गज ज़मीन में हलियो वेंदो वरी छिके कढ क़यामत ताईं यो कब्र में अज़ाब पंज वक्त नमाज पढ़ो मुझी अम्मा मुझी भेण वो मुझी अधी 5 वक्त नमाज पढ़ो रुगे मर्दन ते नमाज फर्ज ना है औरतुन जे मथा में नमाज फर्ज आ वो मुझी अम्मा सतुर रख पर्दो रख अल्लाह जो खौफ रख पंजे बच्चन के दीनदार बना पंजे बच्चन के छडे मदरसे में वञन कुरान पढ़न दीन जा आलिम थियन कुरान जा हाफिज ओ मुझी मां मोमिने अदी थियो सियाणी ओ मुझी मां जी जल अदी थियो सियाणी विसार जे नरब के नवेज बेगानी मुझी मां जी जल अदी थियो सियाणी ओ पढ़ज पंज वक्ती
कज़ा की न कर तू अमर इलाही दिल साण मन तू पढ़ी वई जॾहिं खुद नबी जी नियाणी मुझी मां मोमिन अदितियो सियाणी चो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह मोहब्बत से मिली पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह पंजो कलमात पढ़ो भाग वारा इन उए जंजो अबू अमड़ जेरा खुदा जो कसम हुए वक्त वारा है न जंजो पी मां जेरा रुगे ॾिसीस न हे मुंहिंजो अबू आहे ॾिस ही मुंहिंजी जीजल अम्मा ॾिसण सां हज जो सजो रुगे ॾिसण हज़रत मौला अली शेर खुदा अर्ज़ के या रसूल अल्लाह जे पी मां घर में वेठा आहिनि 100 भेरा ॾिसे साईं फरमा अल्लाह ज़ोर वॾो आहे अल्लाह ज़ोर पाकीज़ अली रब जे खज़ाने में कहिड़ी खोट 100 भेरा ॾिसी अम्मा के त 100 हजन जो सजो सुभान सुभान पी मां जी इज्जत कयो पी मां जी दिल न दुखाए उफ वला तन हर हुमा पी मां के उफ ब न चवंदा कयो उन्हनि जे अॻियां तिखो न ॻाल्हायो उन्हनि खे छिड़ब न ॾियो झिणक न ॾियो पी मां जो अदब एतराम कयो रब तव्हांजे लाइ जन्नत जा 8 ई दर खोले अल्लाह जे दर ते दुआ है रब करीम असां सभिनी खे मदीने वारे साईं जे मीलाद मल्हाइण जी तौफीक ॾे सोहणे नबी जे फर्मा बरदारी वारी वाट नसीब फरमाए अल्लाह करीम जल शानो असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए हिकिड़ो भेरो सूरत फातिहा पढ़ो त मरहूम वॾेरो नियाज़ हुसैन ओढो उन जे रूह खे तोहफ़ो पहुचाईंदासीं ऐं मेज़बान महफ़िल हाफ़िज़ सफ़दर अली क़ादरी मोहम्मद जुमन ओडो वकार अली ओडो के मुबारक जनी सोहणी महफ़िल सजाई आहे सूरत फातिहा पढ़ो औज़ु बिल्लाहि मिनश या दर्जात बुलंद करी मुंहिंजा मौलान जे क़ब्र के जन्नत जो बागीचो बणा हीजा महफिल थी जन महफिल सजाई उन्हनि खे शादो आबाद जेकी इन महफिल में कुर्ब जा कदम खणी आया मौला उन्हनि सभिनी जे मथां मेरे नज़र सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कयो असां सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जी हाज़िरी नसीब बुराइयुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा मदीने वारे साईं जो सच्चो आशिक ऐं हुबदार إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك